फकीर साईं जे नंढड़े ॾां असांखे ड्रिबाई जी काफ़ी लाइ हुकुम कयो आहे फकीर साईं। हाँ ये ॿुधायो असां दिल खपाज छड़ी असां जो बयानो वतला वो इंदया में न को हक करे आसरो ये बराई अमानत पियला असां दिल खपाज छड़ी गाए अना इकराम फकीर जी दिल वांदी आहे बाबा असां दिल खपाए चाहिया असां जो बयान वतला इन्हीं में नको करे आसरो ये पराई अमानत पियला दिल खतला जिंदगी खतला जिंदगी खतला जिंदगी अमानत असां दिल खपाज छड़ी असां जो बयानो वतल इन्हीं में न को करे आसरो ही पराजी अमानत पियल असां दिल खपाज छड़ी असां जो बयानो वतला इन्हीं में न को करे आसरो पराजी अमानत
समाधि सरकार का बाबा बिस्मिल्लाह